अस्सलाम वालेकुम वतनवासियो। हे मुंहिंजी आहे प्यारी ख़ाला सकीना राहू ऐं हिनखे तमामु घणो वणनि सां गुलनि सां बेइंतिहा मुहबत आहे। ईअं चइजे त जीअं इश्क चइजे उहो हिन मुंहिंजी मासीअ खे वणनि सां आहे। सो तव्हां ॾिसी सघो था त ही मुंहिंजी ख़ाला सकीना जे घर में पोखियल, हालांकि ख़ाला जी तबियत तमामु घणी ख़राबु आहे। हिनखे लास्ट ईयर फालेज जो अटैक आयो, पर अल्हम्दुलिल्लाह ख़ाला मुंहिंजी तमामु बहादुर आहे ऐं विल पावर ते पंहिंजो हिन जो जेको ट्रीटमेंट आहे उहो हले थो। पर हे हिकिड़ी ज़िंदा दिलि औरत आहे, इन करे विल पावर ते हे हले थी ऐं पंहिंजे वणनि सां जेको प्यार करे थी, माशाअल्लाह पंहिंजे वणनि सां प्यार करे थी। हिन पंहिंजे घर में तक़रीबन के हर रंग जो वण गुल ॿूटो लॻायो आहे। वालेकुम अस्सलाम बाबा। सो तव्हां लाइव ही मंज़र ॾिसी सघो था, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त के हिन केतिरी महिनत करे पंहिंजे घर खे गुलनि सां सिंगारियो आहे। ही मुंहिंजी ख़ाला जे घर में अंब जो वणु आहे, जंहिंमें हाणे अंब ख़तमु थी चुका आहिनि। अल्लाह साईं ख़ुशि रखे मुंहिंजी मासी खे, अलाही सारी बरकतूं अता करेसि, माशाअल्लाह।